अस्सलाम वालेकुम। अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। मधेजी मांद गरीबाबाद मोहल्ले में नामालूम हथियारबंदनि पोरियत दुकानदार हमीद मगी जे घर जे भित खे खाट हणी नामालूम हथियारबंद भलोड़ मेहूं काहे फरार थी रहिया हुआ त घरदणी सोजाग थी पिया। जंहिं बाद घरदणी हमीद मंगी रड़ियूं कयूं। रड़ियनि ते पाड़े वारा सोजाग थी विया। रड़ियनि ते हथियारबंदनि छिती फायरिंग करे ॾिनी। घरदणी ऐं पाड़ेसरनि हिम्मत करे हिकु भलोड़ में चोरनि खां छॾाए वरिती आहे। वॾा शहर अंदर गश्त कंदड़ पुलिस फायरिंग जो आवाज़ ॿुधण बावजूद वाक़े वारे हंधि न पहुती। मधेजी पुलिस वाक़े खां बेख़बर बणियल रही। राब्ते करण ते मधेजी SHO अली बेग बजरानी चयो त का बि चोरी न थी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट।